बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु असां हिकु ॿिए वीडियो में जेको आहे तव्हां सां मुखातिब आहियूं, जंहिंमें असां ही जेको आहे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे जेको मुख़्तलिफ़ टेस्ट्स में जेको आहे ईंदो आहे। सो यादि करे छॾियो त हिन सुवाल खे जेको असां कीअं सॉल्व कंदासीं, जंहिंखे असां चवंदासीं रेगुलर पेंटागोन। हाणे रेगुलर पेंटागोन यादि करे छॾियो, इन में असां खां जेको आहे ॿ टे जेको आहे शयूं पुछी सघे थो। नंबर 1 असां पुछंदो त रेगुलर पेंटागोन जेको हूंदो आहे उन में माना जेको आहे एंगल्स जेके हूंदियूं आहिनि उहे केतिरियूं हूंदियूं आहिनि, त 5 एंगल्स हूंदियूं आहिनि। घणियूं एंगल्स हूंदियूं आहिनि? 5। 1 2 3 4 5। ऐं उहे 5 ई माना बराबरि मयर में हूंदियूं। माना समूरनि जी जेकी माप हूंदी उहा घणी हूंदी? 108 डिग्री। 108 डिग्री। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं वरी पुछे त उन में टोटल जेके आहिनि डिग्रियूं केतिरियूं थींदियूं आहिनि, त उहे 540 डिग्रीज़ थींदियूं आहिनि। ठीकु आहे। जेकॾहिं हिननि खे तव्हां पाण में जोड़ कंदव त 540 थींदा। हूअं ई जेकॾहिं जोड़ कयो त 5 एंगल आहिनि 100 100 त 500 थिया, ऐं 8 8 5 40 त 500 जेको आहे 40 असांजूं जेके आहिनि डिग्रीज़ थियूं। ऐं असां हिनखे ईअं बि चई सघूं था त हिन में जेके एंगल्स 5 जेके थींदियूं आहिनि उहे असांजूं इक्वो ई लेटरल जेके आहिनि पेंटागोन हूंदियूं आहिनि। ओके। सो अहिड़े क़िस्म जो जॾहिं तव्हांखे प्रॉब्लम मिले, इनशाला तव्हांजे लाइ डिफिकल्टी हाणे न ईंदी।